नाज़रीन, करमपुर वेझो हथियारबंदनि मुबैना तौर पुराणी खूनी तकरार तां गोलियूं हणी ॿिनि ॼणनि खे क़त्ल ऐं ॿिनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर हुसैन छोलियाणी सां। जी हुसैन, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, तेगानी बिजाराणी हलंदड़ खूनी तकरार एक दफ़ो ॿीहर भड़की पियो। नापरकोट पुलिस थाने जी हद बेगारी कैनाल वटि हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियूं लॻण जे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी थिया आहिनि। मावा खे ॿुधाईंदो हलां त कचे पुट मेहरान बिजाराणी वासी साईं बख़्श बिजाराणी काबिल शेख मोटरसाइकिल ते करमपुर शहर तरफ़ अची रहिया हुआ त ताड़ में लिकी वेठल हथियारबंदनि जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि नौजवान काबिल शेख मौके ते क़त्ल थी वियो ऐं साईं बख़्श बिजाराणी ज़ख़्मी थी पियो। ॾिसण त हथियारबंदनि जी फायरिंग में चौपायो माल चाढ़ींदड़ धनार इमरान बिजाणी बि मारिजी वियो, जॾहिं त हिकु वाटेड़ू शहज़ादो ज़ख़्मी थी पियो। वाक़े बाद हथियारबंदनि फायरिंग कंदा फ़रार थी विया। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो तेगानी बिजाराणी हलंदड़ खूनी तकरार सां पेश आयो आहे। तेगानी बिरादरी जे हथियारबंदनि बिजाराणी सम्झी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में साईं बख़्श बिजाणी सां गॾु ईंदड़ पोरियत काबिल शेख मारिजी वियो ऐं संदसि साईं बख़्श बिजाराणी ज़ख़्मी थी पियो। जॾहिं त अॼु सुबुह वारी फायरिंग में मारिजी वियल बुज़ुर्ग बची वियो ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़िए जो केस हिन वक़्त ताईं दाख़िल न थी सघियो, जॾहिं त बिजाराणी तेगानी तकरार में हिन वक़्त ताईं टोटल 44 मायूं गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि। हुसैन, अवां जी महिरबानी।